साई लोई पाक कुल्हन तेजे की ठहे थी सदाई, साई लोई पाक कुल्हन तेजे की ठहे थी सदाई। सुन्नत ऐ शरीयत जो नूरी पाक सितारो आयो 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 आयो। तो जेड़ो सजण कुन आयो, तो जेड़ो सजण कुन आयो, तो जेड़ो सजण कुन आयो, तो जेड़ो सजण कुन आयो। सैयदना मुहम्मद वाला आले सैयदना मुहम्मद वालिही व असहाबी अजमईन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व लिजमी जमाअतिल हादिरीन वल गायबीन व सारे उम्मत रसूलिल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल माफ़ातुद दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आख़िरत। अल्लाहुम्मा सब्बित क़ुलूबना बिल क़ौलि साबित फ़िल हयातिद दुनिया व फ़िल आख़िरत व अहियना व अमितना अला सुन्नत वल जमात व शौक़ इला लिक़ाइक बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व आलिहि व असहाबिही नहमदुहु व तआला व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। बिरादरान इस्लाम, ये अजीज़, ये गुनहगार है नालायक शनवारे साईं जे दरवाज़े जो ग़ुलाम अवां दोस्तन जे मिलण जे लाइ ऐं दुआ करण जे लाइ हाज़िर थियो आहे। अल्लाह अवां जा तड़ वसाए, वड़ वसाए, घर वसाए, मनहड़ा आबाद करे मुंहिंजा साईं। मौला तव्हां ते शल राज़ी हुजे। अवां जा अक़ीदत, अवां जी मोहब्बत, अवां जो प्यार फ़क़ीरनि सां, वलियनि सां, अहल बैतनि सां अल्लाह साईं इन्हनि जा सोना अजुर तव्हांखे अता फ़रमाए। साईं करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हां असांजो सुहिणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे अल्लाह पाक हिन दुनिया वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा महबूब कोई ख़लीफ़तुल्लाह बणियो, कोई कलीमुल्लाह बणियो, को नूह नजीउल्लाह बणियो, इब्राहीम अलैहिस्सलाम ख़लीलुल्लाह बणियो। मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजो हबीब आं, तूं मुंहिंजो माशूकनि जो माशूक तूं आं। मुंहिंजा मिठड़ा महबूब उन्हनि खे लक़ब अलक़ाब करे मोकिलियुमि पंहिंजी मख़लूक ॾे। वञी उन्हनि खे मुंहिंजो पैगाम पहुचायो, मुंहिंजे रहमत जूं ॻाल्हियूं ॿुधायो। मां अल्लाह जो उन्हनि खे ख़ौफ़ ॾियारियो। मुंहिंजा महबूब, मां तोखे मोकिलियां थो त तूं मुंहिंजी रहमत बणिजी मुंहिंजी मख़लूक़ात ॾे वञ। उम्मतुन मुज़निबतुन व रब्बुन ग़फ़ूर। मूंखे ख़बर आहे तुंहिंजी उम्मत गुनहगार हूंदी, एबदार हूंदी, खणी कहिड़ी बि आहे, पर तूं रहमत बणिजी उन्हनि ॾे वियो आहे। मुंहिंजा महबूब, उम्मत अगरच गुनहगार आहे पर मां रब ग़फ़ूर रहीम आहियां। तुंहिंजे सदके मां उन्हनि जा गुनाह बख़्शींदुसि, उन्हनि ते रहमत कंदुसि। रुगो तुंहिंजो अदब कनि, रुगो तोॾे ख़्यालु कनि, रुगो तुंहिंजी मोहबत में हुजनि। मुंहिंजा सोना, जेको तो दीन ॾिनो आहे उन्ही ते अमल कनि, जेको थी सघे न अमल कनि। सुभान अल्लाह। अॻे त हूंदा 50-50 फ़र्ज़, 60-60 रोज़ा, वॾियूं उन्हनि ते सख़्तियूं हूंदियूं हुयूं। मुंहिंजा महबूब, तुंहिंजे सदके मां हिननि जा जॾा सॾा अमल बि क़बूल हाणे फरमाई। इन जो मिसाल मुंहिंजे उम्मत जो ईअं आहे, जीअं हिकिड़ो मज़ूर हो, उन्ही खे सेठ चयो त सुबुह जो 8 बजे खां जो बीहंदे त 3 पहिरीं जी बांग ताईं हलंदे तोखे जेका आहे मज़ूरी मां भरे ॾींदुसि, पूरी करे ॾींदुसि। हो वीचारो मज़ूर हुयो, उन सुबुह जो सवेर अची निकितो, सॼो ॾींहुं तगारियूं खयईं, कमकार कयईं, जेको बि सेठ जो कमु हुयो। शाम थी, 3 पहिरीं थी, अञा न वञ, थोरो ही कमु कर, हे कमु कर।
ॾेठुनी बि वीचारे इहो कयो, सॼे ॾींहं जी हुनखे मज़ूरी ॾिनई जेको हुनजो हक़ हुयो। वरी वियो साईं फरमायो त पिड़ीअ ते वरी ॿिए कंहिंखे मज़ूर खे वठी आयो। मंझंदि जो वक़्तु हुयो। हाणे ॾींहं त गुज़री वियो, 9, 10, 11, 12 बि त थी विया। 12 बजे 1 बजे मज़ूर खे वठी आयो। चई त हाणे ही मुंहिंजो कमु आहे, टिपहरी जी अज़ान ताईं, थोरो पोइ मां तोखे सॼे ॾींहं जी मज़ूरी भरे ॾींदुसि। सेठ जी शफ़क़त, उन बि कमु पूरो कयो, उन खे उहा मज़ूर ॾिनई। वरी हाणे मिसाल फरमायूं त सिज लहण ते हो, सिधो वियो पिड़ीअ ते, मज़ूर हिकिड़ो वठी आयो, चइस हाणे सिज लहे थो, हाणे ही थोरो कमु अथई, इहो तूं कर, मां तोखे हिकिड़े ॾींहं जी न बल्कि सॼे हफ़्ते जी तोखे मज़ूरी गॾु करे ॾियां। हाणे इहा ॻाल्हि त ठही कोन, सॼे ॾींहुं लोड़ण वारे खे बि उहा मज़ूरी, मंझंदि खां पोइ शाम ताईं करण वारे खे बि उहा मज़ूरी, सिज लहण खां थोरो बसि सिज जो टुॿी हई, इन खे वठी आयो, कमु बि थोरो, उन खे सॼी मज़ूरी थो ॾिए। सेठ चयो बाबा मुंहिंजी मर्ज़ी, पैसा मुंहिंजा, हिन करे मां तुंहिंजे खीसे मां कढी हुनखे थो ॾियां। पाण फरमाई इहो ई मिसाल अथव हिन मुंहिंजी निमाणी उम्मत जो। मूसा अलैहिस्सलाम, आदम अलैहिस्सलाम, शीश अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, उमरियूं वॾियूं, हणा नफ़िल उन्हीअ में, रोज़ा उन्हीअ में, नफ़िल जो पढ़नि थी, हल हला न ॾींहुं खुटे न नफ़िल छुटे। उहे वरी विया वीचारा गुज़ारे विया, उन्हनि जो उम्मतूं, उन्हनि खे अलाह साईं रहमत ॾिनी। वरी आया ॿिया साईं खे चवां, वरी उहे मंझंदि खां पोइ जीअं मज़ूरी थींदी आहे, उहे उन्हनि कया कुझु मिड़ई, अलाह साईं उन्हनि तो ॿार हल्को कयो, सॼो ॾींहं जो लोड़नि था कर, हाणे मंझंदि खां शाम ताईं। पाण फरमाए त मुंहिंजी उम्मत आई बि आख़िर में, उमिरियूं बि थोरियूं, हुननि जूं हूंदियूं अॻियनि उम्मतनि जूं 100 साल, 150 साल, 200 साल, मुंहिंजी उम्मत जी उमिरि बि थोरी, 50 साल, 60 साल, के वञी 100 साल ताईं ॿुढड़ा थियनि, आढड़ा थियनि, ॿुढड़ा थियनि, त उहे अमल बि थोरो, कम बि थोरो, ज़िक्र बि थोरो, महबूब ते दुरूद पढ़, सुहिणे नबी जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह पढ़, निमाज़ूं बि 5 वक़्त अथई, जे मस्जिद ॾे नथो वञी सघी ॿेड़नि ते आ, तुंहिंजी ॿेड़े ते वज़ू करे, हीअं खणी मोह करे खणी तूं पढ़, क़िबलो जाॾे बि हुजे, महबूब तो फरमाए त अलाह साईं तो फरमाए त मां तुंहिंजी उम्मत खे साम्हूं करे ॾींदुसि महबूब। लेकिन क़िबले जी रुख जी ख़बर नथी पवे न, मूंखे हाज़िर नाज़िर सम्झी खणी अल्लाह अकबर कन त मां रूबरू आहियां। फ़ैनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह, जाॾे मोह कयो ताॾे तव्हांजो रब तव्हां सां। सुभान अल्लाह। सिज लहण वारो, अमल थोरो, कन दुरूद पढ़िया, कन ज़िक्र शरीफ़ पढ़िया, कन थोरियूं घणियूं निमाज़ूं पढ़ियूं, पंहिंजे रोज़गार सां लॻा रहिया, उमिरियूं बि थोरियूं, क़यामत बि साईं फरमायो आहे त वेझी आहे, मूंखां पोइ क़यामत फरमायो मां क़यामत हीअं आया हूं, हीअं गॾु आया। शुक्राना कयो जो मुंहिंजो साईं जे करे अलाह असां ते राज़ी आहे। कम बि थोरो सुणा, नफ़ो वॾो, रहमत वॾी, बख़्शिश वॾी, मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे उम्मत सां हिसाब न कंदुसि। सुभान अल्लाह। इहे पार तूं अजाई वयूं जेके अर्शन ते असांजो तुंहिंजो नबी करे आयो आहे। इहे पार तूं जेके ॻोढ़ा जबलनि में महबूब गाड़िया ऐं गुनहगार असां उम्मत जे लाइ रुना। हिकु दफ़े पाण गार में साम्हूं आहे, मदीने शरीफ़ में जबल आहे, जबल सला सॾिबो आहे, उन में गार आहे, गार सजदा, उते साईं जो विया त वञी
सजदे मुबारक में जो पया त 3 जाड़ा गुज़री विया त ख़बर असाबन खे न पई त सोना काॾे विया आहिनि। ॻोल्हींदा वतन ईअं ॻोल्हींदा वतन मुंहिंजा सोना, उहा आशिकनि खे ख़बर त महबूब न मिले त पोइ केॾी तकलीफ़ थींदी आहे, केॾी बेचैनी थींदी आहे। कंहिंसां इश्क लॻल हुजे ई त ख़बर पवई न सोना। तुंहिंजा हिन मांगरनि सां इश्क, तुंहिंजा हिन खगनि सां इश्क, तुंहिंजा हिन मच्छियुनि सां इश्क, तुंहिंजा हिन होड़नि सां इश्क। मुंहिंजा सोना इश्क इश्क आहे त मिठे मोहम्मद करीम जो इश्क इंशाअल्लाह उहो आहे, इन सभिनी खे आहे, कोई ख़ाली न आहे सोना। अंदर चिंगारी अल्लाह रखराई आहे। पता चयो त असां ख़ाली आहियूं, तू ख़ाली न आहे, तो मैं वो बारूद जो ज़रो पयो आहे। वो आशिक ईंदो हीअं जो बभड़ थींदा तीअं बाह जा उल्हा उथी वेंदा। हे मिलण मिलाप बारूद खे बाह ॼणा मुंहिंजा सोना। हे अल्लाह जे वलियन जो, अहल बैतन जो, मदीने जे साईं जो, बचड़न जो तुंहिंजे तड़ ते अचण समझ त तूं आशिक आं, तॾहिं त इहे तोरे साईं मोकिले ॾिना आहिनि। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे मुंहिंजा सोना। अलाए कहिड़ी पई ॻाल्हि कई से मुंहिंजा हा गार वारी सोना। सो साईं असां निकिता त पुछूं त सही। वो बकरार चयो त मुंहिंजूं बकरियूं पियूं थियूं टहनि, एॾे मथे जबल ते गार आहे, अलाए केरु आहे जेको रोए। सुभान अल्लाह। साईं अबू बकर सिद्दीक़ आयो, सोणो उमर साईं आयो, ॾिठऊं त सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम सोणा पंहिंजो दस्तार मुबारक लाहियूं। अल्लाह को वेठो तो असां गुनहगार गुनाह कयूं, असां पुछड़ायूं कयूं, असां नालायक कयूं, असां रातुनि जूं सुम्हूं सुख जी निंड असां रोए त मदीने वारो साईं हिन गुनहगार उम्मत जे अबा मुर्शिद हूंदो त पंहिंजे मुरीदनि खे पियो दुआऊं कंदो। मुंहिंजा मुरीद ख़ुशहाल थियनि, मुंहिंजे मुरीदनि खे फ़ाइदो पहुचे। हे जेको राज आहे इहो केरु संभाले मुंहिंजा सोना? इहो मदीने वारो साईं संभाले। कंहिंजे आसरे आहियो बाबा तव्हां? असां कंहिंजे आसरे आहियूं? पंहिंजे सुहिणे नबी जे आसरे आहियूं, जंहिं ते कलमो भरियो आहे, जंहिं ते ईमान आंदो आहे, जंहिं पर पुठ सां आहे, महबूब सां मोहब्बत रखी आहे। इनी मोहब्बत जा एवज़ा तव्हां मिस्कीन गरीबन गुनहगारन खे ज़रूर अल्लाह अता फरमाईंदो। मोहब्बत रखे साईं खे ख़बर न हुजे, ईअं न थी सघंदो। तुंहिंजी मोहब्बत साईं सां आहे त उते बि तुंहिंजी ख़बर आहे त फलाणो बि मूंसां मोहब्बत रखे। हे हे अबू बकर अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल उथी सोणा, हे सॼा उम्मत, हे असां परेशान आहिनि। पाण कोन उथियो। बिस्मिल्लाह बाबा सां वरी हज़रत अमीर उमर अर्ज़ कयो, वरी हज़रत अमीर उस्मान अर्ज़ कयो, सभिनी अर्ज़ कयो मुंहिंजा साईं कंहिं बि साईं सिर मुबारक सजदे मों न खईं। पोइ नेठि मौला अली साईं फरमायो त साईं न उथंदा जेसिताईं अम्मा ख़ातून जन्नत खे न वठी ईंदो। पोइ विया वञी अम्मा साईं खे अर्ज़ कयो, हो अम्मा तूं महबूब जी पाक बीबी आहे, पाक न्याणी आहे, मौला अली जी हरम मुबारक आहे, तूं हली साईं खे अर्ज़ कर। वो पाण उते आया, अम्मा बीबी आई, बुरको पायो, जा मथे गार ते चढ़ी हली। ॾिठई त साईं रोए नथा वेठा। उते पाण साईं खे कुझु न चयूं, सजदे में किरी पिया ऐं अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा साईं मुंहिंजे बाबे खे राज़ी कर, साईं जी उम्मत खे बख्श मुंहिंजा। सुभान अल्लाह। अम्मा ख़ातून अर्ज़ कयो त अल्लाह साईं फरमायो त ओ मुंहिंजे महबूब, मुंहिंजे हबीब जी पाक न्याणी तूं आई आं, मां तुंहिंजे सदके महबूब जी हिन उम्मत खे बख्शो। सुभान अल्लाह। वो पाण खे अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा बाबा पाक बाबा साईं, हाणे हल, हे तुंहिंजा आशिक ईअं मरी वेंदा सोणा, तूं हली ओॾी मस्जिद नबवी में हली वेह मुंहिंजा साईं। मुंहिंजे रब मूंसां वाइदो कयो आहे, मुंहिंजे रब तोसां वाइदो कयो आहे
तुंहिंजी गुनहगार उम्मत खे मालिक न छॾींदो तूं साईं गार सजदे मां लही आया हा सोणा मां ख़ातून जन्नत वञी वठी आई साईंअ खे न त साईं पिया सजदे में रोअनि अर्ज़ कयूं क़िबला साईं तव्हां क़यामत जे ॾींहुं असांखे काथे मिलंदो पाण फरमायूं त टिनि हंधनि ते फरमायूं बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह अब्बा बिस्मिल्लाह फरमायूं त हिकु त पुल सिरात ते मिलंदुसि ॿियो तुर मीज़ान ते जिथे अमल तुरंदा आहिनि मां उते मिलंदुसि टियों बि अलाए काथे फरमायूं सुहिणा कंहिंखे यादि हुजे त आबे कौसर सुभान अल्लाह सिंह जी रहमत हुजे हा मुंहिंजा सुण महबूब इंतज़ार में वेठा आहिनि सुहिणा तूं पंहिंजे यार में यकीन त रख त ॾिस त साईं तोखे पहुचे थो कोन थो पहुचे रख सुहिणा तुरमीदान ते जिथे अमल खुटंदा असां गुनहगारनि जा कहिड़ा अमल आहिनि मुंहिंजा अब्बा दिमाग़ में बीहूं था त ख़्यालु हलाए काॾे हलिया था हा बसि अची दुआ था घुरूं बसि हाणे गला सां ॾिना मान अलाह ख़ुशि रखे अलाह ख़ुशि रखे अल्लाह तव्हांजो ख़ैर क़बूल करे हिननि जो इहो ख़ैर त हिननि खे बचायूं वेठो आहे अल्लाह जे नाले ते ॼण वारा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पाण फरमायूं त कीअं सम्झे त मूं ते रब राज़ी आहे राज़ी इहो आहे जो उनजे दोस्तनि सां तुंहिंजी मोहबत आहे अदब आहे सम्झ त रब तो ते राज़ी आहे सुभान अल्लाह दादा वठ अल्लाह करे शल वलियनि सां नातो गंढियल हुजे मुंहिंजा बाबा दुआ कयूं त शल अदब सां मोहबत सां शलाल बैतन सां रहिजी अचे अल्लाह जे दोस्तनि सां रहिजी अचे जेकॾहिं रब जा दोस्त प्यारा उहे असां ॾांहुं राज़ी आहिनि असांजे हक़ में दुआ घुरंदड़ आहिनि इनशा अल्लाह ताला त रब बि असां ॾांहुं राज़ी आहे मदीने जो साईं बि असां ॾांहुं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे सदा आबाद रखे हाय हाय सुभान अल्लाह अदा इहो तो ॾिजां त थोरो इहो बैत तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो आहे मौलूद शरीफ़ आहे उहो थोरो ॿुधो त पोइ वरी दुआ ख़ैर जी घुरो हाय हाय नबीयन जा सरवर मोहम्मद मोचारा अजम जी ज़ियाई रब जा सितारा नबीयन जा सरवर खुश नसीब आहियूं सदिन तो के अहले ज़मी था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलक ते वठन था तुझो इस्म अहमद ज़मी तुंहिंजी मस्कन फलक तुंहिंजी मंज़िल तकियो अर्श तुंहिंजो ख़ुदा जा प्यारा नबीयन जा सरवर जहानन जा आका जहानन ते रहमत मलक जिन माण्हू तकिन तुंहिंजी रहमत मोहब्बत जो चश्मो मिठा तुंहिंजी मिदहत मलक जिन माण्हू तकिन तुंहिंजी शफ़क़त नबीयन जा सरवर सुहिणा अल्लाह साईं करे त सदाई तव्हां आबाद हुजो ख़ुशि हुजो दुआए ख़ैर घुरूं था रब्बुल आलमीन कंदो तव्हां सदाई कामयाब हो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हे साईं अमीन जे तरफ़ां हे सलात शरीफ़ 12,84,000 ज़िक्र शरीफ़ लख यासीन शरीफ़ 70 दुरूद शरीफ़ 25,000 लाहिल आलमीन रहमुर राहिमीन
मुझा साईं असांखे तुंहिंजो आसरो, तुंहिंजे नबी सरदार जो आसरो, मिठे मोहम्मद जो आसरो। ही जेकी पछाड़ी में कुंडड़ीअ में पुछड़ीअ में वेठा आहिनि, न को हुकूमत संभाल लहे, न को वॾेरा संभाल लहनि, न को अमीर संभाल लहनि, इन्हनि जी संभाल लहण वारो तूं आ मुंहिंजा। ही जो ऋण पटन में मुंहिंजा साईं, हे जे पाणीअ जे समुंडनि में लहरनि में, हे वीचारा तुंहिंजे उमेदूं खणियूं हितूं वेठा आहिनि, तोॾे निहार नहीं तकिन था मदीने जा साईं, तुंहिंजी रहमत ऐं शफ़क़त। ओ मुंहिंजा साईं, हिननि खे ख़ाली न छॾजांइ, हिननि खे अकेलो न छॾजांइ। असां तुंहिंजो नालो वठी ॿेड़ा पिया था हीअं लाहियूं। मुंहिंजा साईं, मच्छी त हेठि जर में आ, नज़र त कान थी अचे। तुंहिंजी रहमत में आसरो लाहे, आसरो विझी तुंहिंजी रहमत मंझि ॿेड़ा लाहियूं था। हिननि जा ॿेड़ा रहमत सां भरे छॾजांइ मुंहिंजा मालिक, हिननि जा कर्ज़ लाहे जाए। वीचारा ॿिया त ज़मीननि वारा भाण भुतियूं खणी अचनि, हे वीचारा डीज़ल खयूं अचनि, अलाए छा छा वठियूं अचनि कर्ज़नि ते मुंहिंजा मालिक। पंजनि खां परे कोहनि में अलाए काथे वञी निकिरनि, पोयां वीचारा उन्हनि खे पिया था दुआऊं ॾियनि त शल असांजा ख़ैर जा मोटनि मुंहिंजा, शल रस्तो न भुलिजनि, शल मालिक साईं तुंहिंजी रहमत खां परे न वञनि। साईं, हिननि जा कर्ज़ मर्ज़ दर्द सभई दूर फरमाए मुंहिंजा मौला। पर पटन में बि तूं माखियूं खाराए, मखण खाराए, पर पटन में बि तूं रिज़्क पहुचाए। अहिड़ो त रब करीम कादिर मुतलिक आहे। हे असांजा अर्ज़ आमीन साईं वारनि जी क़बूल फरमाए। हे तड़ आबाद थिए, हे रौनक वधे, हिननि खे इन्हनि पाणी अथा समुंड मझूं रिज़्क मथे करे ॾे मुंहिंजा मालिक। जेको मुक़द्दर बणायो अथई इन्हीअ खां गंज अता फरमाइनि, कस बि आबाद करेनि, पंहिंजी हिफ़ाज़त बि में रखेनि, ख़ैर सां वञनि, ख़ैर सां पंहिंजा ॿेड़ा भरे अची पंहिंजे कखनि में पचनि मुंहिंजा। असांजूं ग़लतियूं माफ़ कर। असांजो ॿियो कोई वकील न थई, असांजो वकील, असांजो कफ़ील मदीने जो साईं ने मिठे मोहम्मद जे सदके जीअं असां सां उम्मत सां महबूब जी सां हिसाब न कयो अथई त अॼु हिननि मुहाणनि मिसकीननि सां मलाहनि सां बि हिसाब न कजांइ मुंहिंजा। अणहूंद मौहूद कजांइ, उबते वक़्त खे सुबतो करे ॾिजांइ, सभई गस खोले ॾिजांइ, कर्ज़ मर्ज़ दर्द सभई दूर फरमाए जाए मुंहिंजा साईं। हे ॿेड़ा जेके तुंहिंजे रहमत जे सहारे हलनि था, असां छा हिननि खे ठाहे सघंदासीं। इहे खंजाणियूं तूं दूर कर मुंहिंजा साईं, इहे अंदरि जा पुर्ज़ा तूं ढिला तूं सिधा करे छॾ मुंहिंजा मालिक। जन ख़र्च करे कर्ज़ खणी हे वता आहिनि, उन्हनि जा कर्ज़ त लहनि मुंहिंजा साईं। मुंहिंजा साईं, ख़ैर जा जहाज़ हलनि ई समुंड ते, दरिया ते तरनि, वरी ख़ैर सां भाग वक़्त ऐं दौलत ऐं भाग सां वरी वापसि तड़ ते अचनि। इलाह आलमीन असांजूं ग़लतियूं माफ़ फरमा, असांजा गुनाह माफ़ फरमा, असांजूं ख़ताऊं माफ़ फरमा। जा ग़लती आहे जंहिंजे करे रिज़्क थोरो कयो अथई, न ॾिनो अथई, उहा ग़लती असांखे मिठे मोहम्मद जे सदके माफ़ फरमा। ख़ैर ऐं बरकत रहमत सां इन्हनि जा रिज़्क जझा फरमा, कुशादा फरमा, हे अॻण आबाद कर, इन्हनि जा वेड़ा वसाए, पंहिंजूं रहमतूं उन्हनि ते नाज़िल कर महबूब जे सदके। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशाअ व हुवल क़वियुल अज़ीज़। रब्बना अनज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकून लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना व आयतम मिनक वरज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन या रब्बल आलमीन। لإلاف قريش إلافهم
رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. لبيك اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أول خير آخر خير ظاهر خير باطن خير चारई किबला खैर चारई कुंडू खैर जाडे पैर ताडे खैर या रब्बुल खैर बेहुरमत सैयदुल खैर हजरत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिक नस्तईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही नूर अर्शिही सय्यदना मुहम्मद व आलिही व सहबिही व सदा खुश होंदो आबाद।